शुरू सिंधी यूनिवर्सिटी के सेंटर फॉर फिजिकल हेल्थ एजुकेशन स्पोर्ट्स साइंस डिपार्टमेंट में टोपी अजरक जो ॾियारो मल्हायो वियो। ख़ाली फिजिकल एजुकेशन में न पर सॼे सिंध यूनिवर्सिटी ऐं सॼे पाकिस्तान में टोपी अजरक डे 1 अक्टूबर ते डिसंबर ते मल्हाई वेंदी। उन हवाले सां अॼु 14 नवंबर ते सिंध यूनिवर्सिटी में मल्हाई वई, जंहिंमें असां हींअर मौजूदु आहियूं सिंध यूनिवर्सिटी जे सेंटर फॉर फिजिकल एजुकेशन हेल्थ एंड स्पोर्ट्स साइंस डिपार्टमेंट में, जिते टोपी अजरक जो फंक्शन जारी आहे। उन हवाले सां असां सां फाइनल ईयर स्टूडेंट असलम जट मौजूदु आहे। अचो त उन्हनि खां पुछूं था उन टोपी अजरक जे हवाले सां कहिड़ा कमेंट्स आहिनि। जी अस्सलाम वालेकुम, जी हसन, जी लतीफ़। ऐं तमामु थोराइतो आहियां तव्हांजो जो तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। अॼु असांजो सकाफ़ती ॾियारो आहे जेको असां मल्हाए रहिया आहियूं। असांजी 2K16 बैच आहे, फाइनल ईयर आहे ऐं हर साल जीअं हिन साल बि सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि हीउ ॾियारो मल्हाए पियो वञे। हीअ असांजो सकाफ़ती डे आहे जेको असां हर साल मल्हाईंदा आहियूं, जीअं असांजी सकाफ़त जेकी आहे ज़िंदा रही सघे। सेंटर फॉर फिजिकल एजुकेशन से मेरा ताल्लुक़ है। जैसे कि यहाँ सिंध यूनिवर्सिटी में सिंधी सकाफ़त डे मनाया जा रहा है, इसी तरह हमारे डिपार्टमेंट में भी सिंधी सकाफ़त डे मनाया जा रहा है। और इस सिंधी सकाफ़त डे को ऑर्गेनाइज हमारे सीनियर्स ने किया। एक बार फिर हमें एक अच्छे इवेंट में इन्होंने इनवाइट किया, जिसमें हमें ये पता चला कि सिंधी सकाफ़त में कौन कौन सी रस्मात होती हैं और इस डे में क्या क्या होता है। ये हमारे सीनियर cultural day, and it's a day of unity, ekta jo dharo, and you are all celebrating it to promote the rich heritage of our Sindh culture. Students are happy, they are having fun, they are relaxed, and I am happy to see them happy. And God bless you all. अस्सलाम वालेकुम, मां फिजिकल हेल्थ एजुकेशन जी फाइनल ईयर जी स्टूडेंट आहियां। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, असांजे अॼु सकाफ़ती डे मल्हायो वियो आहे। त इहो इन करे ज़रूरी आहे छोकी असांजी अचण वारी जनरेशन खे इहो माइंड में हुजे कि असांजे माना सकाफ़त ते माना छा थींदो रहंदो आहे, छा न नॉलेज हुजणु खपे। त इन करे असां माना लास्ट 3 इयर्स खां असां मल्हाईंदा रहंदा आहियूं ऐं अॼु ताणी माना हलंदी रहे, अॻियां बि इंशाल्लाह हलंदी रहे। मैं सेंटर ऑफ फिजिकल एजुकेशन सैयदा वरिश खान सेंटर ऑफ फिजिकल एजुकेशन की स्टूडेंट हूँ। जिस तरह पूरे सिंध में जो है कल्चर डे मनाया जा रहा है, टोपी अजरक डे, इसी तरह हमारे डिपार्टमेंट में भी मनाया जा रहा है सेंटर ऑफ फिजिकल एजुकेशन में। और हमारे सीनियर्स ने एक दफ़ा फिर बहुत अच्छी हमें जो है एक तहज़ीब सिखाई कि सिंधी तहज़ीब को हमने प्रेजेंट किया, बहुत अच्छा लगा। और मैं अपने सीनियर्स की थैंकफुल हूँ कि उन्होंने एक दफ़ा फिर हमें शुक्रगुजार होने का मौका दिया और हम बेस्ट ऑफ लक उनके लिए। थैंक यू। अल्ताफ़ा है, मां 2K16 जी मतलब बैच जी स्टूडेंट आहियां। असां हर साल ई तकरीबन पंहिंजे डिपार्टमेंट में इहो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, छो कि असांखे मल्हाइणु खपे। पंहिंजी सिंधी सकाफ़त खे हमेशह फ्रेश रखणु खपे। असां कंदा ईंदासीं त असांखे यादि रहंदो न। ऐं सिंधी टोपी अजरक डे ऐं मल्हाईंदा आहियूं, इलाही भरपूर त हुन सां जोशो खरोश सां हिन दफ़ा बि मल्हायो, पंहिंजी वेलकम कयो डायरेक्टर वग़ैरह खे। पंहिंजे डिपार्टमेंट में पंहिंजे जूनियर सीनियर पंहिंजे सॼे क्लासमेट सां गॾु इहो मल्हायो, इलाही मज़ो आयो। बच्चे बड़े हो गए। असल में मैडम ने असाइनमेंट रखा था मेरा कि आप इस फंक्शन को ब्लॉक कर करोगे, तो कल ये सारे अजरक वजरक नहीं थी मेरे पास। तो मेरे को बड़ा अजीब लग रहा है कि ये बार बार बना रहे हैं। थैंक यू वेरी मच, थैंक यू फॉर द लव, बड़ा खुश मुझे नालो इम्तियाज़ आहे। मां फाइनल ईयर फिजिकल एजुकेशन ऐं हिते असां चऊं था त अॼु सकाफ़ती ॾींहुं आहे, कल्चर डे आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी मल्हाईंदे हुए। असांजे हिन प्रोग्राम जो मक़सदु सिंधी सकाफ़त खे उजागर करणु आहे। उहा क़ौम हमेशह ज़िंदा रहे थी जंहिंजी सकाफ़त ज़िंदा आहे। तो करो मैडम थैंक यू। मां सीमा डायरी फाइनल ईयर जी स्टूडेंट आहियां ऐं मुंहिंजो डिपार्टमेंट सेंटर फॉर फिजिकल एजुकेशन हेल्थ स्पोर्ट्स एंड साइंस आहे। ऐं जीअं त अॼु असां सकाफ़ती ॾियार जे हिसाब सां पूरो डिपार्टमेंट तव्हां ॾिसी रहिया आहियो त ख़ुशी रंगनि में रंगियो पियो आहे ऐं असां सेलिब्रेट करे रहिया आहियूं। ऐं अॼोके ॾियारे ते मां 2K20 वारनि लाइ इहो मैसेज ॾियणु चाहियां थी त हमेशह ख़ुशियुनि वांगुरु ईअं रंगनि वांगुरु पंहिंजी यूनिवर्सिटी खे रखनि ऐं महकंदा रहनि ऐं ख़ुशि रहनि ऐं हमेशह सिंधी सकाफ़त खे ईअं उजागर कंदा रहनि, छो त सिंधी डे जेको आहे असांजो बुनियादी हक़ आहे।
आहे ऐं टोपी अजरक जी त असांजी सकाफ़त आहे जेका सकाफ़त असांजी सालनि ऐं इलाही पुराणी तहज़ीब आहे जंहिंखे असां माना कोशिशि कयूं त हर रोज़ु उनखे वधाईंदा रहूं त जीअं असां अॼोके ॾींहं ते तव्हां ॾिठो हूंदो त असांजा जेके बि हिते मौजूदु स्टूडेंट आहिनि अॼोके ॾींहं में पंहिंजूं परेशानियूं तकलीफ़ूं सभु विसारे करे ऐं ख़ुशी सेलिब्रेट कया आहिनि। यकीन पुछो त अॼु असांखे इहो बि यादि न आहे त असांजो प्रैक्टिकल वेझो आहे या एग्ज़ाम आहिनि। असां हिन ख़ुशी में बसि जेतिरो चऊं त ही मोहबत आहे पंहिंजी सिंध धरती सां ऐं हिकु अहिड़ो जज़्बो आहे त जॾहिं बि टोपी अजरक जी ॻाल्हि अचे थी त असां पंहिंजे पाण ते क़ाबू नथा रखी सघूं ऐं उन ॾींहं ते असां हर फ़र्क़ु मिटाए करे पंहिंजी सिंध धरतीअ सां मोहबत जो इज़हार कयूं था ऐं हर शइ विसारे वेही था रहूं। जी सिंध जाम शोरो सिंध यूनिवर्सिटी जे फिज़िकल एजुकेशन में तव्हां फाइनल ईयर ते हींअर वञणु चुका आहियो त तव्हां पंहिंजे टीचरनि खे टोपी अजरक जे हवाले सां कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो? मां पंहिंजे टीचर्स खे बसि उन्हनि जे लाइ आउं त उन्हनि शुक्रियो अदा कयां थी छो जो उन्हनि सां ई असांजूं रौनकूं आहिनि उहे असांखे हिते इहो मौक़ो ॾियनि था पढ़ण जो उहो असां सां हर तरह ते हर गॾु हूंदा आहिनि असां सां ऐं उन्हनि जे ई करे असां हीअ रंगी तक़रीबूं जेके आहिनि मुनक़द कराईंदा आहियूं ऐं उन्हनि जे साथ सां ई मुमकिन हूंदियूं आहिनि ऐं उनजे लाइ मैसेज ॾियण जे मां त लाइक़ु न आहियां। बसि मां उनखे इहो चवंदसि असां अॼु हिन पंहिंजे एकता ॾिहाड़े ते उन सां ॿधो इज़हार कयूं था ऐं उन्हनि खां बि हमेशह इहो उमेदु रखूं था त हू पंहिंजे स्टूडेंट लाइ ऐं सिंध यूनिवर्सिटी जे ॿारनि लाइ हमेशह मोहबत इज़हार कंदा रहंदा ऐं हर तरह सां उनजी जेका मुमकिन मदद हूंदी उहा कंदा रहंदा। अस्सलाम वालेकुम, मैं डायरेक्टर फ़िज़िकल एजुकेशन हेल्थ एंड स्पोर्ट साइंस हूँ। आज जैसा कि सबको पता है कि हमारा ये ऑफिशियली पूरी सिंध यूनिवर्सिटी में सिंध कल्चरल डे जो है उसको सेलिब्रेट कर रहे हैं। इट्स अ डे ऑफ यूनिटी और ये डे जो है ये दिन हम इसलिए सेलिब्रेट करते हैं ताकि हमारा इतना रिच सिंधी कल्चर जो है वो प्रमोट हो और लोगों को पता चले कि इंडस वैली सिविलाइजेशन है क्या। और इसी सिलसिले में हमारे सेंटर ने भी ये इसी दिन की मुनासबत से यहाँ कुछ सेलिब्रेशंस किए हैं जिसमें सारी फाइनल ईयर ने बहुत पार्टिसिपेट किया है, पूरे सेंटर के स्टूडेंट्स ने पार्टिसिपेट किया है और हमने जितना हो सकता था उनको फैसिलिटीज़ प्रोवाइड की हैं और उन्होंने बहुत ही अच्छी तरीके से सारे स्टूडेंट्स ने अजरक के जो अजरक एक पहचान है सिंध की उसका जो है सोवेनियर्स जो हैं तमाम टीचर्स को, तमाम मिनिस्ट्रियल स्टाफ को और जितने भी हमारे स्टाफ हैं सबको वो अजरक का तोहफ़ा दिया है जो उनकी तरफ से बहुत ही अच्छा जेस्चर था और सब यहाँ खुश हैं, इंजॉय कर रहे हैं और वाकई में ऐसा लगता है कि ये हमारे सिंधी कल्चर को जो है वो प्रमोट कर रहे हैं और खुशियाँ मना रहे हैं। जी सिंध, थैंक यू। मैडम, सिंध यूनिवर्सिटी के फिजिकल एजुकेशन डिपार्टमेंट के जो फाइनल ईयर के स्टूडेंट जा रहे हैं तो आप डायरेक्टर होने के नाते आप उन्हें क्या मैसेज देना चाहते हैं कि आगे जाके क्या करें अपनी फ्यूचर को? ज़ाहिर है जो भी आउटगोइंग बैच होता है उसके ब्लेसिंग्स यही ख्वाहिश होती है कि मे अल्लाह ऑलवेज़ ब्लेस देम और उनको यही एडवाइस है कि वो आगे जाके ज़िंदगी में जो है वो सीधे रास्ते पे चलें और अपना कोशिश करते रहें और मेक अस प्राउड, मेक सिंध यूनिवर्सिटी प्राउड, मेक द सेंटर प्राउड और वो अपना अच्छे से काम करें, जहाँ पे भी जॉब कर रहे हैं आगे पोस्ट ग्रेजुएशन करें। ये दिस इज़ एन एरा ऑफ रिसर्च एंड पोस्ट ग्रेजुएशन। मैं अपने स्टूडेंट्स को ज़रूर कहूँगी कि बैचलर्स की डिग्री लेने के बाद बेशक वो जॉब में आएँ लेकिन आगे अपनी एजुकेशन ज़रूर मास्टर्स फिर एमफिल पीएचडी हमारा ये सेंटर ये सारे प्रोग्राम्स जो है वो प्रोवाइड कर रहा है और स्टूडेंट आते हैं। मैं चाहती हूँ कि ये पोस्ट ग्रेजुएशन करें और आगे जाके ज़िंदगी में अच्छे से अच्छा परफॉर्म करें ताकि हम भी प्राउड फील करें। and I wish them all the luck in future. Thank you. बिल्कुल सिंध यूनिवर्सिटी आर्ट फैकल्टी में तव्हां ॾिसो त टोपी अजरक जो मल्हाइण ॾियारो मल्हायो पियो वञे जेको 14 नवंबर ते पूरी सिंध यूनिवर्सिटी में मल्हाइण जो नोटिफिकेशन कढियो पियो हुन सभिनि पंहिंजे दीन ते ऐं उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करे हिते 14 नवंबर ते अची टोपी अजरक ॾींहुं मल्हायो। हींअर असां मौजूदु आहियूं सिंध यूनिवर्सिटी जे आर्ट फैकल्टी में जिते तव्हां ॾिसो था सिंधी गाननि ते झुमरियूं पिया था लॻनि ऐं वॾो मज़ो इंजॉय करे रहिया आहिनि। इहे अॻियां इंजॉय ॾियनि था, इहे चवनि था त असांजो चवणु आहे त 1 डिसंबर ते असां एकता ॾींहुं असां रूम ई झूम सां मल्हाईंदासीं। कैमरामैन महबूब अली जमाल सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच टीवी, हैदराबाद। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.